सारी रात समियन बायो दाइयो रानियो तहजा पेरा चुमन दुनिया सगह घड़ियन माफिया जी मोहरहणी हमद आई सना खाबात निहायती वाजिबुल अहतराम हज़रत अल्लामा क़िबला साईं मोहम्मद सिद्दीक़ बरहमानी साहब बिरादर अजीज़म फाज़िल जलील हज़रत अल्लामा मौलाना साईं अब्दुल समद नईमी हाफिज़ गुलाम रसूल दिल साहब बिरादरम हाफिज़ नूर अहमद रुजू साहब कई हाज़िरीन महफ़िल अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अज साईं तवां जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी बाबरकत पुरनूर तकरीब सईद में मौजूद हैं। मुझे दुआ है जिन भी दोस्तन अहबाबन पूरे गोठ वारन मिली करे महबूबन जे मिलाद जो एहतमाम कयो आ। अल्लाह ताला उन जो कावशों कोशिशों मोहब्बतों पंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। आमीन सुम आमीन वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। माशाअल्लाह जमा सगुरी भी कसीर तादाद में आ जेड़े ज़ौक़ मां आया हो जेड़े अदब ऐं शौक़ मां वेठायो अहिड़े ज़ौक़ मां बिनी जान जे सरदार अड़ियन जे आधार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे मथां अहिड़ी सलाह सगुरी जो हिन दल बिरादरी जे गोठ मां दरूद ऐं सलाम जो आवाज़ गूंजंदे वञी मुस्तफ़ा जे मदीने पहुचे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या नंदा वड़ा मिली करे चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफिल असां अहले सुन्नत जमात जो अक़ीदो आ अदा तवज्जो त मिलादुन नबी करण को फर्ज नाहे वाजिब नाहे मिलाद करण या मोहब्बत जी निशानी। सुभान अल्लाह। मिलाद करण रसूलुल्लाह सां इश्क ऐं प्यार करण जो इज़हार आहे। इन शइ जे लाइ कंहिं आलिम खां फतवा वठण जी ज़रूरत नाहे। ओ हिन क़ल्ब जे काज़ी दिल जे इश्क खां पुछ जेकॾहिं महबूबन जो महिरबानियूं अथई त पोइ मिलाद मना जेकॾहिं महिरबानियूं नाहे त तुंहिंजे मथां का बि मया। असां तव्हां केॾा ख़ुश नसीब ऐं भाॻन वारा आहियूं जो नबीअत ॿियनि खे बि मिलिया। 1,23,999 नबी ॿिया बि शान वारा पर तोखे मूंखे यार अहिड़े जो दामन मिलियो आहे जेको वफ़ादार बि आहे ऐं तोड़ निभाइण वारो। सुभान अल्लाह।
जिस ताईं मुझे महबूब जे शान जी गाला कुरान हदीस मां अकीदो पे बयान करया त मुस्तफा जे शान जो को दंग आही सुभान अल्लाह। अगर को चवे तो अहले सुन्नत वाला हद खां वधीक शान था बयान कयो जो खणिया कुरान अल्लाह तो फरमाए वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। प्यारा जेको नौ सिज उभरंदो वींदो तुंजो शान बुलंदे बाला थींदो। सुभान अल्लाह। मुझे महबूब जे शान जी का हद ना है, मुस्तफा जे शान जो को दंग ना। सुभान अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो अमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह। जमात घाटिया पर सुभान अल्लाह जो आवाज घट। सुभान अल्लाह। सच गाली है अज 29 तारीख डी जो भी जलसो रात जो भी जलसो अवा खुद अंदाजो कयो पर असा मौलवी जी थकावट लेंदी आए आशिकन जे जज्बे आई मोहब्बत जे अवा ही टुकड़ी करे वही रहंदा त पो न को जतन ते न को उठन ते पो मयार असा ते भी बोले पर जे अवा में जज्बो वलवलो हुंदो इंशाअल्लाह एड़ो बयान होदो जो दिल ठरी पवंदी वाग मदीने दी वरी सुभान अल्लाह। जेतरा भी नबी आया सब शान वाला को नबी के गोठ जिला आयो को के इलाके जिला नबी बंजी आयो के खास कौम जिला नबी बंजी आयो पर यारो कुर्बान वना मदीने जा ताजदार अड़ियन जा आधार एक इलाके एक मुल्क जिला ना अल्लाह ताला मुझे हबीब खे कुल कायनात लाए नबी बनाए मोकलियो आहे। सुभान अल्लाह। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। आलमीन जमा है आलम जी। आलम माना हिकड़ो जहान। रब तो फरमाए प्यारा मु तोखे कुल कायनात जेला नबी भी बना मोकलियो आ। मुस्तफा तुंजी रिसालत भी आलम गीरा तुंजी नबूवत भी आलम गीरा प्यारा तुंजी रहमत भी आलम गीरा। सुभान अल्लाह। हेदे मोडे न्यार हेला दुनिया में औलाद भी अल्लाह जे तरफा रहमता। पानी जिंदगी जो जापुआ इंसान जेला जरूरिया मना पानी भी असा तवा जेला रहमता। यारो ये थदरी थदरी हवा पे लगे या हवा भी असा जेला रहमता। आसमान ता मी वसंदवा ओ मी भी इंसान जेला रहमता। अचो अल्लाह जी बारगाह में सवाल कयो मौला ये चीजों भी रहमता तो जो हबीब भी रहमता। भला हबीब जी रहमत में हिनन रहमतन में कहड़ो फर्क आहे। अल्लाह साईं कुरान करीम में फरमायो त मां पंहिंजे हबीब खे आलमीन जेला पूरी कायनात जेला रहमत बनाए मोकलियो आ। मौला पानी भी त रहमता औलाद भी त रहमता अनाज भी त रहमता हवा भी त रहमता आसमान ता मी वसंदो आ मी जो वसन भी रहमता। भला तुंहिंजो हबीब जी रहमत में हिनन रहमतन में कहिड़ो फर्क। सुभान अल्लाह। आवाज आयो बनाना तो मुझे हबीब जी रहमत के अञा समझो ना कुर्बान वञा रब तो फरमाए बाना औलाद रहमता। अल्लाह न करे जे करे ना फरमान बणजी वियो त पो रहमत नाए ज़हमत में बदलजी वेंदो आ। हवा थदड़ी लगदी आ रहमता। अल्लाह न करे जे करे तूफान वारे सूरत इख्तियार करे वञे त पो या रहमत नाए ज़हमत बणजी वेंदी आ। आसमान ता मी वसंदो आ बेशक रहमता पर जे रुकजण जो नालो न वठे त पो ज़हमत में तब्दील थी वेंदो आ। यानी दुनिया में जेतिरियूं भी रहमतूं नेमतूं आहिनि उहे कॾहिं कॾहिं ज़हमत में बदलजी वेंदियूं आहिनि पर अल्लाह तो फरमाए
मुझो हबीब सरापा रहमत ई रहमत आहे सुभान अल्लाह रोज़े अवल खां वठी रोज़े अज़ल ताईं चाहे दुनिया हुजे चाहे आलम बरज़ख हुजे चाहे क़यामत हुजे पर मुंहिंजा महबूब कॾहिं बि ज़हमत न बणजंदा मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात उम्मत जे लाइ सरापा रहमत ई आहे सुभान अल्लाह तो सुभान अल्लाह इहा ॻाल्हि सम्झ में अचे त ज़ोर सां चओ सुभान अल्लाह त मज़ो बि अचे त वाक़ई सुन्नी महबूब जो मिलाद मल्हाईंदा यारो कुर्बान वञा अॼु असां तव्हां चवंदा आहियूं त असांखे रसूलुल्लाह सां प्यार आहे चवंदा आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह प्यार आहे मोहब्बत आहे तॾहिं त घर छॾे बिसरा छॾे सियारे जी रातियुनि में अची करे हिते ई असां मेड़ गॾु कयो आहे छाजे लाइ मुंहिंजे महबूब जो शान ॿुधण जे लाइ इहा सिक जी अलामत आहे मोहब्बत जी अलामत आहे पर उलमा फरमाइनि था बेशक असांखे रसूलुल्लाह सां प्यार आहे पर असांजी मोहब्बत रतीअ जे बराबरि आहे असांजी मोहब्बत तोले जे बराबरि आहे असांजी मोहब्बत हिकिड़े मासे जे बराबरि आहे उलमा फरमाइनि था सुन्नी इहो न न्यार त मूंखे रसूलुल्लाह सां केॾी मोहब्बत आहे पर इहो ॾिस त मदीने जे मीर खे उम्मत सां केॾो प्यार आहे सुभान अल्लाह असां तव्हां पाण ॾे पिया निहारियूं असांखे रसूलुल्लाह सां प्यार आहे इश्क आहे मोहब्बत आहे बेशक आहे पर असां तव्हांजी मोहब्बत रतीअ जे बराबरि असां तव्हांजी मोहब्बत ॾियण जे बराबरि आहे असां तव्हांजी मोहब्बत तोले जे बराबरि आहे पर महबूब ॾे त निहार त मुस्तफ़ा खे ग़ुलाम सां केॾो प्यार आहे सुभान अल्लाह मिशकातुल मसाबी जे हदीस जो बयान कया अल्लाह जे हबीब फरमायो तूबा मर्रानी ओ मुझा गुलाम मुझा सहाबो आंखें मुबारक हुजे जे मुझे हबीब जो दीदार कयो आ मुझे महबूब जी ज़ियारत करे ऐं ईमान आ गए अल्लाह जे हबीब फरमायो उनखे मुबारक हुजे सुभान अल्लाह ॾाढी प्यारी ॻाल्हि तवज्जो हबीबन फरमायो जे मुंहिंजो दीदार कयो ऐं मूंते ईमान आंदो उनखे हिकिड़ी मुबारक हदीस जे आख़िर में रहमत वारे नबी फरमायो ओ मुंहिंजा ग़ुलाम जेके आख़िर में ईंदा जिन कॾहिं मुंहिंजो दीदार न कयो आहे मुंहिंजा मौजज़ा बि कोन ॾिठा मुंहिंजो ज़मानो बि कोन ॾिठो नबी ऐं मुंहिंजे मथां कलमो पढ़ी वेठा अण ॾिठे सौदा कयाऊं हबीब फरमायो उन्हनि आख़िर में अचण वारनि खे सत मुबारक हुजनि सुभान अल्लाह साहबा हैरान या रसूल अल्लाह छा आख़िर में अचण वारा एॾी शान वारा हूंदा एॾी मान वारा हूंदा अल्लाह जे हबीब फरमायो आए मुंहिंजा ग़ुलाम अवां जो शान रालो आहे पर अवां मुंहिंजो दीदार कयो आहे सोबत ॾिठी आहे मुंहिंजा मौजज़ा बि ॾिठा मां लथल सिज खे वरायो आहे मां चंड खे ॿ टुकड़ा कयो आहे अवां ॾिसी करे मुंहिंजो दीदार करे कलमो पढ़ियो आहे पर जेके आख़िर में ईंदा उन्हनि कॾहिं मुंहिंजो दीदार न कयो आहे मुंहिंजा मौजज़ा बि न ॾिठा मुंहिंजो ज़मानो बि न ॾिठो आहे अण ॾिठे सौदो करे मुंहिंजा ग़ुलाम बणिजी कलमो पढ़नि पिया ऐं मुंहिंजे मथां तन मन जान कुर्बान करण जे लाइ तयार आहिनि उन्हनि ग़ुलामनि खे मां अॼु खां सत मुबारकूं ॾेई थो छॾियां सुभान अल्लाह माशाअल्लाह केॾो महिरबानी सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब जो उम्मत सां केॾो प्यार यारो कुर्बान वञा च तोखे क़ुरान जे रोशनी में ॿुधायां त मदीने जो ताजदार केॾो महिरबान हबीब करीम खे उम्मत सां ग़ुलामनि सां केॾो प्यार शान वारो नबी आहे मान वारो नबी आहे केर हज़रत नूह नजीउल्लाह हज़रत
नूह नजीउल्लाह बड़े शान वारो नबी आ साडा 900 साल सई दीन मतीन जी तबलीग घणा साल साडा 900 साल एतरे तबलीग जे बावजूद भी मानो जडे कलमो पढ़ जे ला तैयार न थिया सरकश बणजी वया गुनाहगार बणजी वया अल्लाह जो नबी नूह नजीउल्लाह अज पंहिंजे उम्मत मां तंग थी करे बेज़ार थी करे अज अल्लाह जे बारगाह में दुआ पियो घुरे रब्बि ला तज़र अलल अर्द मिनल काफिरीन दय्यारा ओ मुंहिंजा मौला हे गुनाहगार मञण जे लाइ तयार न आहिनि हाणे ज़मीन ते इन्हनि खे नेस्तो नाबूद फरमा यानी हज़रत नूह नजीउल्लाह अर्ज़ कयो मौला हे गुनाहगार ॼाणे तूं ॼाणे अल्लाह जो नबी पंहिंजे उम्मत जे गुनाहगारनि मां हथ कढी वियो तवज्जो ॾाढी प्यारी ॻाल्हि थी कयां नूह नजीउल्लाह पंहिंजे उम्मत जे गुनाहगार मां हथ कढी मौला तूं ॼाणे तुंहिंजा बाया वारे आए हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जी शान वारो नबी आ हीअं पियो दुआ घुरे फमल तबिअनी फइन्नहु मिन्नी वमन असानी फइन्नक गफूरुर रहीम इब्राहिम खलीलुल्लाह अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत में जेके नमाज़ी आहिनि रोज़ेदार हाजी नेक मुत्तकी परहेज़गार ऐं अल्लाह उहे नेक कर्मा इब्राहिम जे हवाले गुनाहगार जानी तू रब जानी इब्राहिम खलीलुल्लाह भी पंहिंजे उम्मत जे गुनाहगार मां हथ कढी मौला तुंहिंजी मर्ज़ी वारे आए हज़रत ईसा रूहुल्लाह जे अल्लाह जो कुरान पियो फरमाए हीअं दुआ घुरण लॻो आहे व इन तग़फिर लहुम फइन्नहुम इबादुका ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत जा गुनाहगार ॼाणे तूं ॼाणे माफ़ करीं त तुंहिंजी मर्ज़ी आहे नथो माफ़ी ॾियां मौला तुंहिंजी मर्ज़ी आहे यारो ज़रा तवज्जो ॾे ॾाढी प्यारी ॻाल्हि आहे जॾहिं हज़रत नूह नजीउल्लाह उम्मत जे गुनाहगारनि मां हथ कढी वियो इब्राहिम खलीलुल्लाह पंहिंजे उम्मत जे गुनाहगारनि मां हथ कढी वियो हज़रत ईसा रूहुल्लाह पंहिंजी उम्मत जे गुनाहगारनि मां हथ कढी वियो पर जॾहिं वारी आई मदीने जे ताजदार जे अड़ीअ जे आधार जे हसनैन जे नाने जे हबीबन दुआ घुरी अल्लाहुम्म शफाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती मौला मां हज़रत नूह वांगर हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह वांगर हज़रत ईसा अलैहिस्सलाम वांगर पंहिंजे उम्मत जे गुनाहगारनि मां हथ नथो कढां मुंहिंजो अर्ज़ आहे त मुंहिंजी उम्मत जा नेक तो रब जे हवाले ऐं गुनाहगार कर मां मुस्तफ़ा जे हवाले तकबीर नारे रिसालत नारे तहकीक उलमाए सुन्नत जिंदाबाद केॾो मेहरबान केॾो वफ़ादार नबी आहे मौला किन्ना कोठा गुनाहगार जहिड़ा तहिड़ा हथ कोन कढनि वाह मुंहिंजे हबीब जो प्यार गुनाहगार ऐसा है वाह मुंहिंजे हबीब जो प्यार गुनाहगार ऐसा जन्नत में पीर न पाईंदो जिस उम्मत न छॾाईंदो वाह मुंहिंजे हबीब जो प्यार गुनाहगार ऐसा केॾो मेहरबान नबी मिलियो आहे उर्दू वारे आशिक़ चयो आहे हज़रत ईसा ने चौथे फलक ते खलवत खरीद ली हज़रत मूसा ने कोहे तूर पे हैरत खरीद ली
अय्यूब ने सब्र के हिम्मत खरीद ली, हजरत यूसुफ ने अपने हुस्न की शोहरत खरीद ली, लेकिन हमारे आका ने अपनी उम्मत खरीद ली। लेकिन हमारे आका ने अपनी उम्मत खरीद ली। मौला मुखे पंहिंजी उम्मत सां प्यार। यारो कुर्बान वञा अल्लाह जे हबीब फरमायो क़यामत जो ॾींहुं ईंदो। कहिड़ो ॾींहुं? यादि आहे? जे यादि हुजे हा त कॾहिं नमाज़ क़ज़ा न थी। सिज नेज़े बराबर ज़मीन तांबे वांगुरु तपी वेंदी। लाखिन लतीफ़ फरमायो त धार चादर ढक मो तपी थी मताब ससुई इलय संग जो तो कहो त घुरंदा हिसाब को जतन खे जवाब कहड़ो दी के चमे। अल्लाह जे हबीब फरमायो जॾहिं क़यामत थींदो तमाम नबी जो उम्मतों गॾु थी वेंदियूं। ज़मीन तांबे वांगुरु तपी वेंदी, सिज निज़े बराबर हूंदो। रहमत वारे नबी फरमायो पुल सिरात लॻंदी। कहिड़ी? पुल सिरात केतिरी हूंदी? असां तव्हांजे रोडनि वांगुरु न, नहरनि वांगुरु न। हदीस में चेतो वार खां संदड़ी तलवार खां तेज। अचे थी ॻाल्हि सम्झ में? ते ॻाल्हि अक़ल खां चढ़ी अचे। वार खां संदड़ी तलवार खां तेज जहन्नम जे मथां विछाई वेंदी ऐं हुकुम थींदो गुनाहगारो हिन तां गुज़री पोइ जन्नत में। ॻाल्हि चोट चढ़ी आहे बि हदीस। कंहिं जलसे में मूं जड़े मौलवी ते बयान कयो। जेॾी महिल इहा ॻाल्हि कई त पुल सिरात वार खां संदड़ी तलवार खां तेज हूंदी, उतां गुज़रणो आहे त मवाली कावड़ जी उथी बीठो चई मुल्ला सास चओ त रस्तो कोन्हे। ॻाल्हि सम्झो था? चई मुल्ला चओ त रस्तो कोन्हे, हाणे तो डप विझाई त वार खां संदड़ी तलवार खां तेज कीअं माण्हू गुज़रंदो? पर अल्लाह जो क़ुरान गवाह है, मुस्तफा जा गुलाम ईअं गुज़री वेंदा जीअं पखी उड़ाईंदा। सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए यौम यसा नूरुहुम बैन अयदीहिम। पतंग परवाना नेक नवाले मुझे हबीब जा दीवाना। अल्लाह जे हबीब फरमायो पुल सिरात लगाए वेंदे, अंबिया गुज़री वेंदा, सहाबा गुज़री वेंदा, ताबीन गुज़री वेंदा, तबा ताबीन गुज़री वेंदा, औलिया गुज़री वेंदा, किताब गौस कलंदर औताद सब गुज़री वेंदा। अवां जड़ा नेक नमाज़ी गुज़री वेंदा, पर मूं जड़ा गुनाहगार सियाकार जिनजे कुलन जे मथां गुनाहन जा अंबार हूंदा। हबीब फरमायो जॾहिं गुनाहन जे करे गुनाहगार उम्मत गुज़री न सघंदे त रहमत वारे नबी फरमायो मां उते अल्लाह जे बारगाह में सजदो करे ज़ारो कतार रोवंदुसि। केॾो महिरबान। ईअं न फरमायो त मां हलियो वेंदुसि, न। नेक गुज़री विया, साहबा गुज़री विया, नबी गुज़री विया, पर मदीने जो ताजदार तो गुनाहगारन के इंतजार में बीठो। हबीब फरमाया त मां सर मुबारक सजदे में रखी ज़ारो कतार वंदस मुंहिंजा मौला मां जन्नत में कीअं वञा हेॾे निहार। मूं पहिरीं अर्ज़ कयो त अल्लाहुम्मा शफाअती लिअहदिल कबाइर मिन उम्मती। मुंहिंजा मौला हिकु न हिकु जाए अबरा जहिड़ा तहिड़ा जेसताईं पुल न पार कयो आहे तेसताईं मां जन्नत में न वेंदुसि। गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह तॾहिं त चयो सील सजण जे आसरे मूं का शइ कान कई, पक अथ में फिरी परे न कंदो डोरा पोटे चरिया खरिया हेॾे अचो ईअं चिचकारींदो चई अज़ीज़ भाउ अहिड़े ज़ाल
आपले असांजे पे गुलाम नबी है सभई असे आहियूं जंहिंजे आसरे साईं मदीने वाला साईं अल्लाह जे हबीब फरमायो जॾहिं गुनाहगार उम्मत पुल पार करे न सघंदी त मां उते सजदे में सर रखी ज़ारो करता हुआ सुभान अल्लाह बेशक ऐबदारन जे बदकारन जे असां गंदन ऐं गुनाहगारन जे गज पुनल पोइ वारी न त आहियो ॾाढो आहियो ॾाढे ऐबदारन जे बदकारन जे असां गंदन ऐं गुनाहगारन जे गज पुनल पोइ वारी न त आहियो ॾाढे न त आहियो ॾाढे वाह वाह असांजा भाग खुले विया जो भाग खुलियो आहे वो मिली करे पढ़े सुभान अल्लाह वाह वाह असांजा भाग खुली विया इन आवाज़ ते कोन ॿुधाईंदुसि पूरो आवाज़ अचे चो वाह वाह असांजा भाग खुली अञा ॾाढियां वाह वाह असांजा भाग खुली छा में तो जहिड़ा महबूब मिले लजपाल नबी बेमिसाल नबी लजपाल नबी बेमिसाल नबी सदके वञा सौ वारी न त आहियो ॾाढो वारी न त आहियो ॾाढे ऐबदारन जे बदकारन जे असां गंदन ऐं गुनाहगारन जे गज पुनल पोइ वारी न त आहियो ॾाढो वारी ओ गारियन में रातियन जो रोई कयूं भलायो पुनल तोई सुभान अल्लाह साईं बेशक पाण ॾे निहारियो पंहिंजे ग़रीबान में निहारियो पंहिंजे माशरे में माहौल में निहारियो वो कहिड़ो गुनाह आहे जेको असांजे ग़रीबान में न आहे नमाज़ूं असां खां कदा थी वियूं शराब जी बाज़ार गरम लॻी पिया ज़िना आम लॻी पिया कूड़ व्याज सूद हराम हर गुनाह असांजे मुआशरे में पायो पियो वञे पर उन जे बावजूद अञा सिज भरे पियो ॾींहुं थिए पियो राति थिए पई जग जहान जो निज़ाम हली रहियो आहे इहो सदको आहे त मुस्तफ़ा मीर जो आहे वरन असांजा गुनाह अहिड़ा आहिनि जो आसमान फाटी किरी पवे पर पोइ बि जेकॾहिं अञा काइनात जो निज़ाम हले पियो त सदको यार सुभान अल्लाह गारियन में रातियन जो रोई कयूं भलायो पुनल तोई इहो रोवण तुंहिंजो है इहो रोवण तुंहिंजो ॾाढो रब खे वणियो तॾहिं सतार कई सतारी न त आहियो ॾाढो हारी न त आहियो ॾाढो हारी ऐबदारन जे बदकारन जे असां गंदन ऐं गुनाहगारन जे गज पुनल पोइ वारी न त आहियो ॾाढो वारी यारो अल्लाह दे हबीब फरमायो मां ते सजदो करे ज़ारो करार हुंदस मुंहिंजा मौला कितना को जा पर मूंखे फरतान जिब्रील अमीन दो सही हदीस जो बयान कया जिब्रील पैगाम खणी दो ओ मुंहिंजा महबूब रब तो फरमाए छो छो रोई छो तो दिल लगिया मुंहिंजा मौला हेॾे यार उम्मत जे लाइ लॻे पिया जिब्रील अमीन पैगाम खणी दो अल्लाह जे तरफ़ आवाज़ ईंदो इरफा रासका सल तुअता ओ मुंहिंजा महबूब रोना घबराना दिल न ला सर मुबारक सजदे मां खण वल सौफ युतीक रब्बुक फतरदा बारो वाइदो अज रब पारे थो आवाज़ तो रोना सर मुबारक सजदे मां खण मुस्तफा जीअं चाहींदे तीअं रब करे ॾींदई सुभान अल्लाह इंशाअल्लाह पुछा मंज़र इन मंज़र खे ऐं बयान
नथो करे सघां पोइ अल्लाह जा हबीब अॻवान हूंदा लश्कर छो वेंदो काॾे जन्नत जे हबीबन करीम फरमायो जिब्राइल पर विछाईंदो पहिरीं वार खां सरड़े तलवार खां तेज़ पुलसनात हुई पोइ वरी जिब्राइल पंहिंजा पर विछाईंदो हबीबन फरमायो मां बाह मां झले पंहिंजे ग़ुलामनि खे पुल पार कराईंदो वेंदुसि पोइ जन्नती काफ़िर पियो वेंदो अल्लाह जा हबीब हूंदा चार यार हूंदा पंज तन पाक हूंदा पीरनि जो पीर हूंदो छा मंज़र होदो के चाइयो काफिलो अज साथ घणी सरवान वार वटे वागू कया पवा हो दपलाण पुजड़ो पुनल पाण तड़ी सदा साथ जी सुनी तोहे जेके जुलूस कढे तो नारा हणे तो झंडा खणी मुझे महबूब जे मिलाद जा नारा हणे तो ये नारन जो फायदो तोखे क़यामत दी सुभान अल्लाह हां एतरो जरूर चवंदो आहियां त जेको अज न जुलूस खां अलग सो उते भी अलग यार समझे मुझे जेको अज धार है सो उते भी धार जेको अज न परचम जे हेठा तो क़यामत दी न परचम सुभान अल्लाह लाखिन लतीफ फरमायो तरूर तिनी खान लग सुभान अल्लाह पाड़ो ही छड़े डोर तिनी खान लग जन जे नाहे मोवड़ मली रडे पखा तिन पापियन खां परे परहा अडे पुछा गतनी जी छड जके धनारो धार चारी ॾाढो दुख थींदो आहे अहिड़ो भलायो करण वारो मुस्तफ़ा करीम जो मिलाद था मल्हायूं अॼु जो मुस्लमान सलाहण वारो चवे थो बिदता शिरका फुज़ूल ख़र्चा अदा तुंहिंजी मर्ज़ी आहे ही उर्स तोखे फुज़ूल नज़र पियो अचे तुंहिंजे अख जो कसूर आहे इस्लामाबाद में धरणो ॾेई 3 ॾींहं करोड़नि जा ख़र्च पे कए उते तोखे पेट में सूर कोन हो तोखे मुस्तफ़ा जे मिलाद जो दर्द मालूम थियो त तोखे मदीने जे मीर सां प्यार नाहे ये मिलाद जा जुलूस सब शिरक बिदत आहिनि इस्लामाबाद में ये आजादी मार्च के नाले ते जेके हज़ार मुल्ला वठी उते वे करोड़नि जा ख़र्च कए इहो किथे लिखा मालूम थियो त तू पंहिंजे काइद खे खुश करण जे लाइ मेहनत पियो करी असां हुसैन जे नाने खे राज़ी करण जे लाइ मेहनत पिया करियो ख़बर क़यामत ॾींहुं पवंदी त तू थो कामयाब थिए या मुस्तफ़ा असां खे थो भाग यारो कुर्बान वना असां तव्हां अहले सुन्नत वारा वॾे भागन वारा आहियूं को पुट जो काज कंदो आहे लख ख़र्च कंदो आहे पाकिस्तान जे आज़ादी जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे दुनिया में कई फंक्शन थींदा आहिनि कई जश्न थींदा आहिनि पर सुन्नी तोखे मुबारक हुजे तो हेॾा ख़र्च करे सिजूं लॻाए हे सिगारे करे अॼु पंहिंजे हबीब जो मिलाद मल्हायो आहे ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह चयो त नून नसीब वारा खे सुभान अल्लाह ओ जे कंहिंजो नसीब फिटल आहे त असां ॾिसो कोन ॻाल्हि सम्झो था न जेको मल्हाए तो नसीब जी ॻाल्हि आहे अवां जे नसीब में न आहे त पोइ छा ग़ुलाम नबी तो फरमाए त नून नसीब वारा खे ये नेमत थी आ नसीब न त काॾे मो तुंहिंजो ऐं मुंहिंजो काॾे हो त हबीब ओ मिस्कीन मुबारक थई 24 दफ़ा दे वरीब ग़ुलाम नबी अदा असीं हुआसीं ज़ोर गरीब पर अचण साण अजीब उम्मत पंहिंजी आसूदी रखी ग़ुलाम नबी मैसर जी कब्र जे मथां करोड़ तो सुभान अल्लाह हाणे वरी जमा सगोई थोड़ी ठरी वई मैंने सुनाई नाते नबी
सुनते ही सुन हो गया नजदी और सुन्नी ने सुनकर कहा सुभान अल्लाह। सुन्नी ने सुनकर कहा माशाअल्लाह अल्लाह वाली इश्क के सलामत रखे। मुझे दोस्त जरा कितनी देर खान ठंडी हवा में सी में बाहर बिठा है पर आंखें मुबारक हो जाए इंशाअल्लाह। यो अज जो सी अवा जो कयामत दिहाड़ी अवा जी गर्मी की ठारी सुभान अल्लाह। जेके अज महबूब जे मिलाद जे पिंडाल में इंशाअल्लाह वे कयामत दिहाड़ी भी रसूलुल्लाह जी दवाए हमद जी सुभान अल्लाह। गुलाम नबी महसर रहमत ॾाढी भली ॻाल्हि चवे तो उलमा मौलवी खतीब चवन था त कयामत भी खतरनाक है बेशक हदीस में आयो कुरान में आयो व इन कान मिकदारहु 50000 सना एकड़ो डी 50000 साल जो डी होदो पर गुलाम नबी चवे तो त मुस्तफा जी पतंगन ऐं परवान की लहरन की लोलो सुभान अल्लाह। गुलाम नबी कीअं ते यार होंदो यार तो होंदो ती जिते महबूब होंदो उते को उम्मत जे ला का परेशानी न सुभान अल्लाह। गुलाम नबी भला यार के सुञाण दे की कयामत दिहाड़े 1,23,999 तरगो नबी हुंदा तो उन्हनि जी उम्मतूं हुंदियूं उते हज़ार जी ॻाल्हि न लख न करोड़ पदम खरब अरबन का ॻाल्हि चढ़ियल हूंदी। गुलाम नबी भला यार के कीअं सुञाण हशर वेलहूंगा सवेरा जरा तनी में मोहम्मद परे खां सुञाणा सुभान अल्लाह। अल्लाह से कंदो असां तव्हां बि सुञाणो हशर वेलहूंगा सवेरा जरा तनी में मोहम्मद परे खां सुञाणा कीअं सुञाण चो न सुभान अल्लाह। खुदस छोट कारे जो झंडो हथल में मुझो मुस्तफा के पधरो लखन में जेके नबी सगोरा हुदा नफसा नसी जो आलम को पियो हुदो नबी भी चौदा मुझा मौला जैसा जी जान बचा पर हिक ज़ात हुदे जे जुबान मां आवाज जो ईदो अना लहा अना लहा अना लहा अचो अचो गुलाम मां मोहम्मद वेठो आया मिशकात की हदीस जो बयान कया हबीबन करीमन फरमायो ओ मुझा गुलामो मां अग्या तो हला तवा बाद में ईदो अना फरतुल लकुम मां कयामत दिहाड़े तवा जो इस्तकबाल कंदस सुभान अल्लाह। अना फरतुल लकुम आऊं अग्या हली करे अवा जो इस्तकबाल दुखन ऐं बुलावल जी का परवाह नाहे ज़ईफ़न जो ज़ामिल ॾींदो राह ठाहे अचे पाण बीहां तो अची पाण बीहां तो सरवर सफन में मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में सुभान अल्लाह। छा मंजर होंदो अल्लाह जो हबीब गुनाहगार जे विच में होंदो मुझा मौला किना को जा पर माफ कर हबीब करीम के अल्लाह शफात हवाले कंदो अजीब मंजर होंदो बाग जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे फूल रहमत के गिरेंगे हम सुन्नी उठाते जाएंगे सुभान अल्लाह। इमाम जलालुद्दीन सयूती रहमतुल्लाह असासुल कुबरा में रखे हुआ जरीमल अल्लाह जा हबीब आया छा चयो महबूब चओ चओ जाया न आया इंदो हुआ जेको किथे हूंदो अखड़ियन में कजल तेल हुयो व लैल जे जुल्फन में कंगी ऐं तेल पियल हुयो ऐं सिगार जी पे आया जो खणी नैण खुमार खणी नैण खुमार जनाज़ कयूं थे नज़र तारा
सूरज शाखो झुकियो अज कुमाणो कमर को झको थियो जुहर यार जान बजे त जमाल से अम्मा आमना रज़ी अल्लाह तआला अन्हा दुनिया भर जो अमड़ मुस्तफा जे अमड़ जे कदम तां कुर्बान कई इत ज़ालिम अहिड़ा माज़अल्लाह मुझे महबूब जे वालिदन जे बारे में चवना त काफ़िर आ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जे अम्मा आमना 9 महीना महबूब के पेट में रखियो उहा जेकॾहिं मोमिना नाहे त छा मुंहिंजी मां मोमिना दुख तो थी खुदा जो कसम बेहयाई बेअदबी जी हद महबूब जे वालिदन जे बारे में चवंदा अञा मुस्तफा नबूत जो इलाज कोन कयो हो वालिदन पहिरीं वफ़ात करे विया इमाम कसरानी रहमतुल्लाह शारे बुखारी तो फरमाए अल्लाह ताला महबूब खे मकाम ॾिनो जो महबूब दुआ घुरी मुंहिंजे महबूब जा वालिदन खे अल्लाह ज़िंदा कयो मुस्तफा उन्हनि खे क़ब्र में कलमो पढ़ायो सुभान अल्लाह आदम अलैहिस्सलाम का वठी हज़रत अब्दुल्ला ताईं मुझे महबूब जे पुश्त में जेके भी सिलसिला आया सब वो वहदहा यानी अल्लाह ताला के मञण वारा हा केर भी बुतन के मञण वारो न हो जो तरफ कुरान में तो फरमाए ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लु बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद महबूबा मूंखे तुंहिंजे वालिदन जो भी कसम यारो कुर्बान वना मुझे महबूब जी अम्मा शान वाली आहे नालो हजरत आमना आमना जी माना ईमानदार आमना जी माना आलिस आमना जी माना अमानत रखण वारे आमना में लफ्ज 4 सुभान अल्लाह घणा लफ्ज जोर सां हिकिड़ो आहे अलिफ बियो मीम टियो नून चौथो हा ये 4 लफ्ज़ पाण में इकट्ठे कंदे उलमा ॾाढी प्यारी डिफिनेशन कया ॾाढी प्यारी वज़ाहत कया आमना में पहिरीं अल्फा माना अल्लाह जे तरफ़ां आयो मीम मां मुराद मदीने जो महदार नून मां मुराद मुस्तफा नूर बणजी आयो हा मां मुराद अल्लाह जो हबीब जग जहान अल्लाह हिदायत बनजी आयो आहे सुभान अल्लाह मुझे महबूब जी अमरती फरमाए जॾहिं मन अल्लाह जा हबीब मुझे पेट खां ॿाहिरि आया त ईंदे ही मुस्तफा सजदो कयो सुभान अल्लाह ईंदे ही सर मुबारक पेशानी सजदे ज़ुबान मां दुआऊं घुरंदे विया अल्लाहुम्मा ग़फिर ले उम्मती ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत जा गुनाह माफ़ फरमा अल्लाह ताला फरमाए इशहदो या मलाइकती ओ मुंहिंजा मलाइको गवाह थी वञो अॼु आयो आहे अॼु दुनिया ते पहिरियों कदम रखई अॼु दुनिया ते पहिरियों सजदो आहे जेको ईंदे उम्मत खे न पियो विसारे सो क़यामत में कीअं विसारींदो बेजाए साईं फरमायो तबारो चल ॿिया बि घणा पर पुल हो सिर सभिन चढ़ी चांगे ते कंदो वर विलहन वो मथा माज़ूरन या रहोत धरी दो हथड़ा वरी तो फरमाए तबारो चल ॿिया बि घणा पर हेड़ो कोन थियो उब ज़मीन विच में आफ़ताब थी उभरियो कुझ मदे याद हुयो यार वसीलो बणकार जो सुभान अल्लाह अरे सुभान अल्लाह वनी उन्हनि दोस्तनि जी बतिया जिन मथा छापरो आहे बाक़ी बेदा अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह लॻो थियो ये मज़ो कोन थियो अदा बीठल मुखे न पिटजो हाफ़िज़ गुलाम रसूल खे पिटजो जे मथा शामियान कोन लॻायो बाक़ी मुझे महबूब जो इंशाअल्लाह मां शान ॿुधंदा तव्हांखे सी कोन लॻंदो इंशाअल्लाह छो
त यार जी कचहरी आहे न हिते अकल खां कमु वठंदे त पोइ हुननि यारनि वांगुरु फुदूला ख़र्च छो कयासीं पर जे इश्क खां कमु वठंदे चवंदो ही हिकिड़ी राति आहे पूरी ज़िंदगी यार जे नाम ते क़ुर्बान सुभान अल्लाह जी छो था सड़न ख़बर न आहे मिलाद छो था मल्हायो झंडा छो था लॻायो अदा ख़र्च असीं था कयूं तुंहिंजे पेट में छो थियो जॾहिं मौला इन्हनि एतिराज़ कयो मिलाद छो था मल्हायो अहले सुन्नत वारनि खे पैसो केरु ॾींदो आहे जीअं मुल्ला चिड़े पियो तीअं सुन्नीअ जो मिलाद वधे पियो सुभान अल्लाह कराची तो केटी बंदर खां वठी करे मुंहिंजा मिठा कंदकोट ताईं न्यार पूरे संद न्यार मुल्क में न्यार झर में झंग में ऋण में गोठण में बाराड़ियुनि में शहरनि में रोड सिंगारी विया झंडा लॻी विया यारो कुर्बान वञा मुल्ले एतिराज़ कयो करोड़नि जो ख़रबनि जो पैसो केरु ॾींदो आहे आला हज़रत इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन व मिल्लत हज़रत इमाम अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह जे रोज़े मां जवाब आयो कौन देता है देने को चाहिए देने वाला है सच्चा हमारा नबी बोलो देने वाला है सच्चा हमारा नबी खेले कला खनिया कुरान मां तो के देखा अल्लाह तो फरमायो मा आताकुमुर रसूलो खुदूहु असा तवाजे नबी खे दिनो आ तवा नबी खां वठो सुभान अल्लाह अरे कुरान किथा मिलियो आ कुरान अल्लाह जो कलाम आ पर नबी जे दरता मिलियो आ कयो किथा मिलियो आ नबी जे दरता मिलियो आ अरे यारो अल्लाह जो पतो मिलियो आ त नबी जे दरता मिलियो आ रब तो फरमाए कुल हो अल्लाहु अहद मुंहिंजा महबूब तो चओ तमां अल्लाह कया मुंहिंजा मौला तूं डारे ऐलान करी हा मां अकेलो आहियां आवाज़ आयो जॾहिं शान ख़ुदा जी वारी ईंदी त ज़बान मुस्तफ़ा जी हूंदे मुस्तफ़ा जे शान जी वारी हूंदी त ज़बान ख़ुदा जी हूंदी सुभान अल्लाह अम्मा आमना थी फरमाए अल्लाह जे हबीब आया सर मुबारक सर रोंदे वया उम्मत ला दुआ घुरंदे वया उलमा मौजूद आहिनि अवा तारीख़ जो मुतालो कयो पहिरीं जेके नबी गुज़री वया उन्हनि जे उम्मत जे लाइ हुकुम जो जॾहिं बि नमाज़ पढ़ो मस्जिद में पढ़ो हर जगह ते न जेकॾहिं सफ़र में वेंदा हा त काठनि कानियुनि मां मस्जिदूं ठाहे खणी वेंदा हा उन में नमाज़ पढ़ंदा हा हर जगह ते नमाज़ पढ़ण जी इजाज़त न हूंदी हुई पर जॾहिं अल्लाह जा हबीब आया मुस्तफ़ा जे वदोहा वारो चेहरो मुबारक जबीन अक़दस सर मुबारक सजदे में आयो आ मुस्लिम शरीफ जे सही हदीस जो बयान कयां हबीबन फरमायो जो इलत लियल अर्द मस्जिदन तहूरा ओ मुजा गुलाम मां मुस्तफ़ा जे सदके अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत जे लाइ रोए ज़मीन खे मस्जिद बनाए छॾियो आहे सुभान अल्लाह जो इलत लियल अर्दो मस्जिदन तहूरा हबीब फरमाया त मुझे सदके अल्लाह मुझी उम्मत अल्लाह पूरी ज़मीन के मस्जिद बनाए छॾियो नमाज जो टाइम थिए मस्जिद हुजे या न हुजे बिस्मिल्लाह पढ़ी पढ़ पूरी जमीन रब तुझे ला मस्जिद अल्लाह कुर्बान वला मुझे महबूब जी आमद या रुगो असा तवाना खुदा जी ज़ात जो कसम जग जहान खुशी मनाई पर हिकड़ो यार उन दी भी परेशान शैतान पखियन खुशी मलाई वण झुमी पया दरिया जोश में सी वया यारो हर तरफ कायनात में मुझे हबीब करीम जे आमद जा ये तराना पे गुंजा चमन पासे बुधम चुण भण चमन पासे बुधम चुण भण अरबी जाम आयो पसी सूरत मोहम्मद जी अज गुल खणी घोड़ लायो
चमन पासे बुधम चुण फुण चमन पासे बुधम चुण फुण अरबी जाम आयो पसी सूरत मोहम्मद जी अज गुलल खणी गोड़ लायो ॾाढी प्यारी ॻाल्हि तो तोखे ॿुधायां जेॾी महिल अल्लाह जा हबीब आया यारो दुनिया जो रस्म दुनिया जो रिवाज दुनिया जी रीत त ख़ुशीअ जे मौक़े ते विछड़ियल ज़रूर यादि ईंदा अल्लाह न करे एॾा मिट माइट दोस्त यार अज़ीज़ अकारब वफ़ात करे जा हुजनि भले यादि न अचनि पर ख़ुशीअ जे मौक़े ते ज़रूर यादि ईद हुजे शादी बराती हुजे ख़ुशीअ जे मौक़े ते विछड़ियल मिट माइट ज़रूर यादि जेॾी महिल अल्लाह जा हबीब आया अमा आमना जे दिल में हिकिड़ी ॻाल्हि आहे काश अॼु मुंहिंजो सरताज अब्दुल्ला ज़िंदा हुजे अॼु पंहिंजो बचड़ो ॾिसे अल्लाह पाक केॾो हसीन बचड़ो ॾिनो अॼु केॾो ख़ुशि थी अॼु पंहिंजे नाग जे लाइ वञी बाज़ार मां रांदीका खिलौना वठी अचे तॾहिं ही नंढड़ो वॾो थी त आंगन मां झले हिनखे मके जे बाज़ार में घुमाए हिन जो नालो रखे यारो क़ुर्बान वञा मुंहिंजे महबूब करीम जी अम्मा अञा ईअं सोचियो त अर्श तां आवाज़ आयो ओ मुझे महबूब जी अमड़ तो दिल में सोचो अब्दुल्ला जिंदा हुजे तो वनी बाजार मां रांदीका वठी अचे आमिना अब्दुल्ला जिंदा ना आहे का ॻाल्हि न आहे अब्दुल्ला हुजे तो वनी मिटीअ जा रबड़ जा रांदीका वठी अचे पर तुंहिंजो बचड़ो नूर जॾहिं पींघे में खेॾण जी ज़रूरत पवंदी दिलि विंदराइण जे त मां रब ख़ुदि रांदीका ॾींदोमांसि कहिड़ा जाॾे मुस्तफ़ा जी आंगर वेंदे ताॾे आसमान वारो चंड डोड़ंदो वेंदो जहिड़ो नूरी बचड़ो आहे तहिड़ा रांदीका बि नूरी आमिना तू चवे थी अब्दुल्ला हुजे मक्के जूं बाज़ारूं घुमाए पर मां अल्लाह अला तो कयां सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही इन तुंहिंजे लाल खे अर्शो फर्श सत आसमान अल्लाह मकान जा सैर कराइण मां अल्लाह जो कम आमना तू चवे थी बाबू हयाती हुजे त नालो रखे अञा काइनात बनाई कान हुई मां पंहिंजे कुदरत जे खज़ाने में हिन बचड़े जो नालो मोहम्मद रखी छॾियो आहे सुभान अल्लाह कहिड़ो नालो रखी छॾियो आहे चओ चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾो प्यारो मोहम्मद जो नालो जॾहिं को वठे थो कसम खुदा जो नूर ते वसे थो मोहम्मद जो नालो ऐं लफ़्ज़ मोहम्मद जी माना है जिनकी बार बार तारीफ कई वञे सुभान अल्लाह छा माना है सब न ॻाल्हाईंदा बयान न कंदा सदायो सुन्नी था वरी यार जे सुन्नी जॾहिं महबूब जो शान ॿुधंदो आहे त गुलाब जो गुल वांगुरु टुड़ी पवंदो सुभान अल्लाह महबूब जो नालो अल्लाह पाक अहिड़ो रखियो आहे जंहिंजी माना आहे जंहिंजी बार बार कायनात में हिकिड़ो सेकंड भी अहिड़ो न आहे जो मुस्तफ़ा जो ज़िक्र न हुजे सुभान अल्लाह अल्लाह पाक जग जहान जो निज़ाम ईअं ठाहियो आहे हिक जगह तां सिज लहे तो ॿी जगह तां उभरे तो हिक जगह तां हिकड़ी अज़ान खत्म थिए थी त ॿी जगह ते ॿी अज़ान शुरू थिए थी क़यामत ताईं कायनात में ये मुस्तफ़ा जे नारे जा तराना गूंजनि सुभान अल्लाह लफ्ज़ मोहम्मद जे माना जे बार बार तारीफ कई वञे
अल्हम्दुलिल्लाह अजर सो अवाजे जुबान ते बे रसूलुल्लाह जी तारीफ मुजी जुबान ते रसूलुल्लाह जी तारीफ उलमा जी जुबान ते नबी जी तारीफ नात खान जी जुबान ते नबी जी तारीफ पखे जे चंजट में नबी पाक जी तारीफ गुलन जे खुशबू में नबी जी तारीफ हवा जे लहरन में नबी जी तारीफ बादल जे गजगोल में नबी जी तारीफ समुंड जे पानी जे छोजन में नबी पाक जी तारीफ दरिया जे लहरन में नबी पाक जी तारीफ अरे चंद जे चांदनी में नबी पाक जी तारीफ सजद जे रोशनी में नबी जी तारीफ कुरान में नबी जी तारीफ तौरात में नबी जी तारीफ इंजील में नबी जी तारीफ ज़बूर में नबी जी तारीफ यारो चादे न्यार मुझे हबीब जी तारीफ कायनात जे जुबान जे मता नबी जी तारीफ पर खुद खुदा जे जुबान ते भी मुस्तफा जी तारीफ है अच्छा यार जिंदाबाद आजकल जे जुबान ते तो ही मुस्तफा जी तारीफ है पर खुद खुदा जी कुदरती जुबान ते भी चओ मुस्तफा जी तारीफ सुभान अल्लाह आशिक जंहिंजो सुबहाना मथे मुंहिंजे मोहम्मद जो अञा शान मथे आऊं चवां मुंहिंजे मोहम्मद जो तव्हां हथ खणी छा चवंदव अञा चवंदा या न अलॻि जमात आशिक जंहिंजो सुबहान मथे मुंहिंजे मोहम्मद जो अञा शान मथे मुंहिंजे अरबीअ जो अञा शान मथे बीबी ज़ुलेखा जे मोहम्मद ॾिसे हा त यूसुफ पुठियां वरी कोन वञे हा सुभान अल्लाह बीबी ज़ुलेखा जे मोहम्मद ॾिसे हा त यूसुफ पुठियां वरी कोन वञे हा उहो यूसुफ किथे कनान किथे मुंहिंजे मोहम्मद जो अञा शान मथे मुंहिंजे अरबीअ जो अञा शान मथे सुहिणीअ जो जे साफ़ पर्दो खुले हा त मीहड़ पुठियां वरी कोन रुले हा ओ साहिड़ किथे सुल्तान किथे मुंहिंजे मोहम्मद जो अञा शान मथे मुंहिंजे अरबीअ जो अञा शान मथे सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह लगे तो या त जमात के सी लगो आ या भूख लगी लंगर कयो न उस सारे में वो हजम थी ऐं आऊं भी सोचा पियो साईं अपन गुलाम रसूल करे बार-बार मुखे हुकुम कयो साईं थोरो टाइम वधीक वठी जा त मूं सोचो अञा 10:30 थियनि 12:30 खणी कयां भाई 4-5 हथ खयो बाक़ी ॿियनि जो गणी त वेठो बाक़ी न सुभान अल्लाह त खयो सही मोकियो वरी डप इहो तो लगे त मता थकी पो वरी आईंदा चो हां जलसे में वञो ई कोन हिकिड़ो हमरा हुयो उन जी के बुज़ुर्ग सां मज़ार जे पीर सां वधीक मोहबत वॾियूं चादरूं खणी गुलाब जा गुल खणी फातिहा पढ़ी वेठो सलामी ॾिनई सिज लहियो त ख़लीफ़े ॾिठो हमरा कोन निकितो तो कावड़ मां तालो हणी थो रवां मुजावर जो हान सियारे जी सॼी रात ई मज़ार में वही न जा लाह निकिरी सियारे जी रात कॾहिं खुटे वही वही खैर जो फजर थियो
सिजु भरियो खलीफो आयो दरवाजो खोलई मज़ार जो हमरा बाहर निकतो मज़ार दे न्यारे साईं तोसा वडी मोहब्बत हुई पर कम तो रात एड़ो कयो आ जो हाने जिंदगी मुझे मुंह के सिक से समझो ता गाल ते वारी गाल ते एतरो भी आगे थकाणो ना है जो वरी नालो साईं मोहम्मद सिद्दीक़ ऐलान करे जे भाई दी वञू चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जुमे जुमे चो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लामा अहमद यार खान की रहमतुल्लाह अला हज़रत जो खलीफा कुरान पाक जो तफसीर लिखिया उन तफसीर जे अंदर लिखे तो अल्लाह जा हबीब न्या ज़ाहिर उम्र में नंढड़ा सुभान अल्लाह ज़ाहिर हकीकत मुस्तफा जी जग जान खां पहन मुझा महबूब जी हकीकत पहिरीं आ मुझे महबूब जो अचण नबियन खां बाद हकीकत अलग शय आ विलादत अलग शय आ मीलाद अलग शय लाखिल ते फरमायो त नका कुन फयकुन हुई नका कुन फयकुन हुई नका बी पचार न सिज हो न चंड हो हुई ओंदा अंधकार न जिन्हा न मलकहा न माण्हू हुआ न हुई ताड़े जी तवार तॾे मोहब्बत साण मिहार यर लायाई लतीफ चवे ज़ाहिर में मुझा महबूब अञा एतिरा थिया जो कदम खणी थोरो घर खां अम्मा आमना जे हुजरे खां महबूब अञा कुझु फ़ासिले ते निकिरी विया ऐं उते झंगल हू वण इस्लाम जो बदतरीन दुश्मन अबू जहल पंहिंजे ॾाचीअ ते सवार आहे उतां अची गुज़रियो ॾिठई त महबूब उते बीठा अञा उमिरि नंढी आहे दिल में ख़्याल कई को कंडो लॻे मतां को जानवर ईज़ा ॾे यतीम ॿारड़ो आहे हिन जो बाबो वफ़ात करे वियो आहे तो उठ खे विहारई दिल में ख़्याल कई त हिनखे खणी वञी हिन जे घर अबू जहल पंहिंजे ॾाची विहारे हबीबन खे खणी करे पंहिंजे पुठियां विहारे यारो तवजा ॾे पुठियां विहारे हाणे ॾाचीअ जो लॻां पियो छिके ॾाची उथ ॾाची चई न मोहाड़ छिके रस्सी छिके उथण जे लाइ पर बेज़ुबान कंध झुकाए हेठि वेही रहियो आहे अबू जहल हैरान थी वियो आहे लगाम छिकयां मोहाड़ छिकयां ॾाची उथण जो नालो न पई वठे हैरान थी वियो आहे कहिड़ो मुंहुं हिन जे मथां जबल उहद रखियो आहे कहिड़ो 100 मण जो वज़न रखियो आहे नंढड़े ॿार में कहिड़ो वज़न आहे जो उठ जो जंगो भॼी पियो चेल टुटी पई आहे हली न पई सघे लठ खणी मारण शुरू करे ॾिनी आहे मारे मारे थकी पियो आहे खल फाटी वई रत रेला करे वई हलियो उठ उथण जो नालो न पई वठे अबू जहल हैरान अल्लाह ताला ने बेज़ुबान जानवर खे तौफ़ीक़ ॾिनी हीअं पियो ॻाल्हाए ओ जाहिलन जा पीर कैफ़ यकूनुल इमामु ख़ल्फ़ल मुक़्तदी ओ जट जा पुट सरदार पुठियां वेठो आहे नौकर अॻियां वेठो आहे न हलंदे सां भले मारे छॾ कोई छॾ चुरंदी सिबन इन नंढड़े खे अॻियां विहार तूं पुठियां वेह तोखे जाद वांगर उॾामियो थी ॾेखारियां सुभान अल्लाह उठ भी चवे सरदार पुठियां नौकर अॻियां कोई छॾ न हले
इन नंढड़े दिल पर सरदार खे अॻियां विहार तू कमीना पुठियां वह त तोखे यादि रहंदो उॾामियो लाखिन लतीफ बि तॾहिं फरमाया तो 1.25 लख सोढन जो तो सुभान अल्लाह अजवा के सुभान अल्लाह ॾाढी चवराया हा पर यार थकल आहियां ॾाढो पूरो महीनो महबूब जो अल्हम्दुलिल्लाह शान गायो पर अवा कुछ न थियो जल्दी अञा हथ कोंदो कढां पर अवी ॻाल्हाइण में साथ नथा ॾियो त सॼी महफ़िल जो मज़ो टुटियो जो काल तॾहिं मज़ो कंदी जॾहिं नेटवर्क फुल हूंदो न अदा हाणे हिकु हेॾे न्यारे को हेॾे न्यारे ईअं मज़ो कोन्हे बेटा असां जेको शहर आहे नारा नथो त ॿुधायो पक फरमाए तो मोहब्बत संदी मुरली न गोह अॻियां मगा फिकी छली फूकू हणे जंहिंमें ला नथो सा पंहिंजी वासी अॻियां वॼा जेको सुर सुञाणी सिर हीअ महफ़िल यार जी आहे हिते सिर जी कहिड़ी बि ॻाल्हि कई भला ॿुधायो आहे या हींअर ई विसरी वई बेज़ुबान जानवर को चवे न हलंदी सरदार खे अॻियां विहार तूं पुठियां वह तोखे उॾामियो सुभान अल्लाह बेटा साईं फरमायो त 1.25 लख सोढन जो हू असल खां अॻु मिड़नी मथा में धरे पीड़े ॾिनो पग जो छोट को जग जॾहिं राणो आयो राज में सुभान अल्लाह जॾहिं राणो आयो राज में ही सोढियण सार पेरे वेठो पदमणियो हीरन संदा हार हाणे काने भी पचार माग मिड़ोई में धरो यारो कुर्बान वजा काली शिफा रहमतुल्लाह ताला अलैह शिफा शरीफ में गाल लग गया मुझा महबूब करीम मदीने में वेठा या अल्लाह जी को सुभान अल्लाह चवे पे उनके हिन साल ही मदीनो देखा मदीनो तो मदीनो आ न जरे रुगो मदीने जो माण्हू नालो ॿुधंदो आहे तो खुदा जो कसम ईअं लॻंदो आहे जिस्म हिते आ दिल मदीने पुॼी ईअं आहे जेके ॾिसी आया उहे बि रोअन पिया जेके न विया उहे बि रोअन पिया जिब्रील अमीन जे महबूब जे ज़ाहिरी ज़िंदगी 63 साल में 74,000 मरतबा मुस्तफा जे खिदमत में सुभान अल्लाह घणा मरतबा 74,000 पहिरीं आसमान वारा पुछण पिया हेलो जिब्रील किथे आ ख़बर पई मदीने वयो आ बे आसमान वारा जिब्रील किथे आ मदीने वयो आ फितरा वारा पुछण पिया जिब्रील नज़र कोंदो अचे मदीने वयो आ जन्नत वारा पुछण पिया जिब्रील काथे आ मदीने वयो आ मलाइकन चयो जिब्रील छा तोखे जन्नत में मज़ो कोन थो अचे छा तोखे सिदरा ते मज़ो कोन थो अचे जिब्रील चयो अड़े अवां खे कहिड़ी ख़बर जन्नत में न जन्नत की गलियों में देखा मजा जो मदीने की गलियों में देखा सुभान अल्लाह चल मदीने पार देखा तेरे मुझे किस्मत करे गुंबद खजरान सा मुझे दिल ठरे मुझो मन ठरे यही खड़े चो हाजी अदा हलंदा हलो खुशी अमा खिलंदा हलो 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 मुझ महबूब जे मुल्क दे सुभान अल्लाह हाजी अदा हलंदा हलो खुशी अमा खिलंदा हलो 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 मुझ महबूब जे मुल्क दे ओ जबल जो पंध हले उते चलो
जे मुल्क ते सुभान अल्लाह। अल्लाह जा हबीब मदीने में वेठा एकड़ो साहबी आयो वनो बर्तन खणी आयो मथा ये कपड़े सां ढके अची महबूब जे खिदमत में अल्लाह जे हबीब फरमाए साहबी इन में छा है अर्ज कई सोना इन में मच्छी छा है छो आंदी साहबी चवन लगो या रसूल अल्लाह टे ॾींहं पहिरीं मुन खे नहर मां शिकार कंदे पकड़ियो घर आंदे में छिलर लाए गान ॾेई न के वेगर मसालो लगाए जॾहिं मन बाहि ते रखियमि मुंहिंजा महबूब टे ॾींहं गुज़री विया बाहि असरी नथी करी जहिड़ी आहे तेड़ी गायबदा नबी फरमायो साहबी कपड़ो ला अल्लाह जे हबीब मच्छी सां ॻाल्हायो ओ मच्छी दे ख़बर मामलो कहिड़ो आहे मच्छी जवाब ॾिनो या रसूल अल्लाह मुंहिंजो कमाल न आहे जंहिं नहर में मां रहंदी हुयसि हिकिड़ो तुंहिंजो आशिक अची किनारे वेठो ता वुज़ू कयाई वुज़ू करे मुंहिंजा महबूब तो ते सलात पढ़ई ज़ोर सां पढ़ंदो रहियो बाबा दे बुलंद वो दुरूद मां ॿुधी वरतो याद करे वरतो हलंदे फिरंदे पढ़ंदी रहंदी हुयसि अॼु जेका बाहि न पई साड़े इहो मुंहिंजो कमाल न आहे मुस्तफ़ा तुंहिंजे दुरूद जी बरकत आहे अज़ान खां पहिरीं छो था पढ़ो बाद में छो था पढ़ो असां चवंदा अवां खे चैलेंज आहे हमें इहो ॾेखारियो त अल्लाह से मना कजे त दुरूद न पढ़ो नमाज जो टाइम आहे इन सलात अलल मुमिनीन किताबम मौक़ूता हज जो महीनो मुक़रर आहे रमज़ान जो महीनो मुक़रर आहे ऐं ज़कात जो निसाब मुक़रर आहे पर दुरूद जे लाइ मुतलक हुकुम आहे जेॾी महिल दिलि चाहे सुभान अल्लाह नमाज जो हुक्म तोखे मूंखे अल्लाह तो फरमाए मोते नमाज कोने मां माबूद आहियां अवी आप हज करो मखलूक रब तो फरमाए आऊं त खालिक आहियां मोते हज कोने मोते रोज़ो कोने मोते ज़कात कोने सब कम बाना अवी कयो पर जॾहिं यार जी दुरूद जी वारी त हक लग बी पहिरीं मां रब पढ़ां पोइ तूं सुभान अल्लाह अॼु को नथो पढ़े हुनखे पंहिंजो नसीब असां त दुआ था करूं मौला जॾहिं रूह निकिरे त ज़ुबान ते तुंहिंजी सलात सुभान अल्लाह यारो कुर्बान वञा मुंहिंजे हबीब जे दुरूद में अहिड़ी बरकत ग़ुलाम नबी में हसरत ॾे त चयो आहे जेके अजब अल्लाहुम्मा सल्ली अला सलवात सगोरी पढ़ंदा है वो जेके अजब अल्लाहुम्मा सल्ली अला सलवात सगोरी पढ़ंदा है हुन हर इंसान खां सोदा खिया में बि न अड़ंदा आहिनि सुभान अल्लाह समझ नहीं अर्श ते फरिश्तनि सां अल्लाह पढ़े ऐं तूं न पढ़ी सुभान अल्लाह अल्लाह पढ़े पियो ऐं मुल्लो जदो न पढ़ो अर्श ते फरिश्तनि सां अल्लाह पढ़े ऐं तूं न पढ़ी रहमान जा प्यारा राज़े हैं शैतान जा साथी सड़ंदा हैं चो रहमान जा प्यारा राज़े हैं शैतान जा साथी सड़ंदा हैं लेके अजब अल्लाहुम्मा सल्ली अला सलवात सगोरी पढ़ंदा है कुछ तो
सोच त कर कीअं थो रस मिठो अल्लाह जा हबीब खैबर खां पहुचा विच रस्ते में थोड़ी देर जे लाइ आराम कयो सहाबन भी आराम कयो खाने पीने जे लाइ का शइ कोन हुई गुद कोन हुयो बोड़ कोन हुई मुंहिंजा हबीब सुकल मानी जवन जी पिया चबाइन अचानक माखीअ जे मक्खियुनि जो मेड़ो सुभान अल्लाह भू भू जो आवाज़ आ साहबन अर्ज कयो या रसूल अल्लाह थका पिया आहियूं उन्हनि आराम में खलल कयो आहे हबीबन फरमायो मक्खियूं अवां जी नबीअ सां ॻाल्हाइनि पियूं छा थियूं चवनि सोना तू सुकल मानी तो चबाई खाई असां खां ॾिठो कोन थो सुभान अल्लाह कंहिं साहिबी खे चओ फुला जबल में मुंहिंजो मानारो त रस छाणे छाणे सुभान अल्लाह अली लब्बैक या रसूल अल्लाह वन अॻियां मक्खियूं ॾामदे वयूं पोयां हैदरे करार कयो सुभान अल्लाह वयो जबल मां मानारे मां रस छाणे बर्तन भरे खणी आयो साहबन भी रस खाधो मुंहिंजे महबूब भी तनावल कयो पर माखे जो मक्खियूं वञण जो नालो न पियो सुभान अल्लाह साहबन पुछो या रसूल अल्लाह हाणे हबीबन फरमायो हाणे वरी अवां जो नबी माखे जे मक्खियुनि सां पियो ॻाल्हाए पहिरीं मक्खियुनि पे ॻाल्हायो हाणे वरी मां मुस्तफा मक्खियुनि सां पियो ॻाल्हायां उन्हनि खां पुछो अवां जो रस मिठो छो एॾी लज़त एॾो सुरूर रस में छा मामलो माखे जे मक्खियुनि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह से जो बनदो आहे पोइ महिनत करे जफ़ाकशी करे मज़दूरी करे केॾी महिल अंब ते केॾी महिल ज़ैतून ते केॾी महिल केले ते केॾी महिल कहिड़े गुल ते केॾी महिल कहिड़े वण ते केॾी महिल राति जे राणी केॾी महिल गुलाब जे गुल ते केॾी महिल मोती जे मथां मुख़्तलिफ़ गुलनि जा रस चूसे चूसे खटा मिठा खारा सॼो रस गॾु करे पंहिंजे मानारे ते वञे पोइ सॼी राति मुस्तफा तो ते सलात पढ़ंदियो आहियो सुभान अल्लाह ये दुरूद जी बरकत जो रस मिठो थी वियो कुछ तो सोच कर कीअं थी करे माखी मिठो पंहिंजे मानारे खे रखे इश्क गुलन जो रस चोसे इश्क जी चारी चढ़ंदा हन रख इश्क गुलन जो रस चोसे पोए इश्क जी चारी चढ़ंदा हन जेके अजब अल्लाह सल्ले अला सल्लवात सगोरे पढ़दा है हो जेके अजब अल्लाह सल्ले अला सगोरे पढ़दा है हुआ मख नंढड़ी ऐं तूं माण्हू मख के नंढड़िया नंढड़िया वॾिया नंढड़ी पाण ॾे यार इंसान के हुआ मख नंढड़ी ऐं तूं माण्हू तोखे मोहब्बत में वही मख मारे हुआ मख नंढड़ी ऐं तूं माण्हू तोखे मोहब्बत में वही मख मारे चुमे इस्म मुहम्मद मिठड़े जो पोए मेड़ करे अची मिलंदा है जेके अजब अल्लाह सल्ले अला सल्लवात सगोरे पढ़दा है इंशाअल्लाह अहले सुन्नत जा बेड़ा पार होंदा मुझी दुआ है अल्लाह ने गोठ के शादो आबाद फरमाए मुके नाला कोन का चंद जिन भी दोस्तन हाफिज गुलाम रसूल खतावन कयो गोठ जा मुअज़्ज़िज़ीन अल्लाह पाक सभिन जो कावशो कोशिशो कबूल फरमाए अल्लाह अवा जो अचण मुझो बुधान पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए अल्लाह साईं असां तवा खे महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए पंज गाना नमाज पढ़ण जी तौफीक अता फरमाए कुरान करीम जी तिलावत कयो हलाल रिज़्क़ जी तलाश कयो महबूब जी मथा कसर सां दुरूद पढ़ो इंशाअल्लाह दिली जानन में बेड़ा पार थी वेंदा सदा ए दुरूदों के आती रहेंगी जिन्हें सुन के दिलशाद होता रहेगा खुदा अहले सुन्नत को आबाद रखे ये मुस्तफा का मीलाद होता रहेगा वमा अलैहि इल्ला अल बला मौलाना सलाम पढ़ा पढ़ो मुस्तफा जाने रहमत पे
बज़ में हिदायत मिला हो सलाम शम्मे बज़ में हिदायत मिला हो सलाम जिसके तस्कीर से रात हुए हंस पड़े जिसके तस्कीर से रात हुए हंस पड़े उस तबस्सुम की आदत तेरा हो सलाम मुस्तफा जाने रहमत तेरा हो सलाम शम्मे बज़ में हिदायत गौसे आज़म इमामत का गौसे आज़म इमामत का जलवाए शान कुदरत तेरा हो सलाम मुस्तफा जाने रहमत तेरा हो सलाम शम्मे बज़ में हिदायत तेरा हो सलाम वदाई अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या मौलाना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम आमीन या अल्लाह जलसे के पंज बारगाह में कबूल फरमा आमीन या अल्लाह जिनके दोस्तन दामे दरन में सफर तावन के तावन कबूल फरमा आमीन या अल्लाह मुसमेत पूरी जमात की हाजिरी कबूल फरमा या अल्लाह पंजगाह नमाज बा जमात कर तौफीक अता फरमा या अल्लाह जुमला बीमार के शिफाए कामिल आजिल अता फरमा या अल्लाह परेशान हाल में परेशान दूर फरमा या अल्लाह कर्जन वारता कर्ज अल्लाह मर्दन वारता मर्द अल्लाह बे औलाद के नरीना साले औलाद अता फरमा असा सबन के बार बार हरमैन शरीफ जी मकबूल बाद हाजिर नसीब फरमा या अल्लाह मरण घड़ी तक के जो मोहताज न बना या अल्लाह परेशानी का बचा कर्ज मर्दन का बचा या अल्लाह शैतान के शर का बचा बद अकीदन के शर का बचा या अल्लाह साने सच्चो पक्को तुझे महबूब जो गुलाम बना आशिक बना महबूब जो मोहब्बत नसीब फरमा या अल्लाह पंजे हबीब जे सदके असा सब जी हाजिरी कबूल फरमा बल्कि तो या अल्लाह हाफिज गुलाम रसूल जो दीन की खिदमत क्यों करे या अल्लाह ने गोठ के मदरसन के मस्जिदन के ता क़यामत आबाद फरमा या अल्लाह पूरी ने इलाके जो खैर फरमा जेके असा जा भार दोस्त माऊ भेंदरू बीमार ने परेशान सब के शिफाए कुली अता फरमा या अल्लाह आलम इस्लाम जो गोल भला फरमा या अल्लाह जेके आज का बिठान उन जे दिल में जेके दुआवन मुजा मौला तो के सब खबर उन के छा छा घुरणो आ अज रसूलुल्लाह जे मीलाद जे सदके मडन जो मुराद कुली फरमा और सल्लल्लाहु अला हबीबी सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम बिहक़्क़ि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जज़ाकल्लाहु खैर।